नाज़रीन, मीरपुर ख़ास के म्यूनसिपल कारपोरेशन दर्जो मिलण बावजूद फायर ब्रिगेड की बिल्डिंग ऐं गाॾियूं ख़स्ता हाली जो शिकार थी वयूं आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सीलदार आहे अज़हर अली चढ़र। जी बिल्कुल, मीरपुर ख़ास जे टाउन म्यूनसिपल कमेटी के टाउन म्यूनसिपल जेका कारपोरेशन है उनजो दर्जो ॾेई उनजे अंदर ॿ टाउन म्यूनसिपल कारपोरेशन ॾिना विया आहिनि, जंहिंमें टाउन म्यूनसिपल कारपोरेशन सैयद खादम अली शाह ऐं मीर शेर मोहम्मद टालपुर जो उनके जेको आहे दर्जो ॾेई टाउन म्यूनसिपल कारपोरेशन उनके दर्जो ॾिनो वियो आहे। पर असां हिते फायर ब्रिगेड जी ॻाल्हि कयूं त असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं मीरपुर ख़ास टाउन म्यूनसिपल कारपोरेशन जे जेका फायर ब्रिगेड जी जेका ऑफिस है उते। आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर ख़ास टाउन म्यूनसिपल कारपोरेशन जे अंदरि जेके फायर ब्रिगेड जो अमलो ऐं गाॾियूं जेके आहिनि उहे जेको आहे तमामु घटि आहिनि। उनजे करे काफ़ी सारा जेके मसइला आहिनि उहे पेश अचनि था। हींअर असांजे हिते जेको फायर ब्रिगेड जो जेको अमलो आहे उन सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो इहो चवणु आहे त मीरपुर ख़ास ज़िले जे अंदरि जेका मेन जेका म्यूनसिपल कारपोरेशन जी जेका फायर ब्रिगेड ऑफिस आहे उनजे अंदरि टे जेके आहिनि गाॾियूं आहिनि फायर ब्रिगेड जूं, जंहिंमें ॿ गाॾियूं जेके आहिनि उहे फंक्शनल आहिनि ऐं हिकिड़ी गाॾी जेका आहे उहा काफ़ी वक़्त खां ख़राबु पई आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर ख़ास म्यूनसिपल कारपोरेशन फायर ब्रिगेड जी जेका ऑफिस आहे उनजी जेका बिल्डिंग आहे उहा मुकमल तौरु ख़स्ता हाली जो शिकार आहे। अगरि असां गाॾियुनि जी ॻाल्हि कयूं त ॿिया जेके गाॾियूं हलंदड़ आहिनि उन्हनि जा बि टायर ख़तमु आहिनि, पाइप वग़ैरह ख़तमु आहिनि, पर हू जीअं थी करे जेको आहे हिन कंहिं अणवणंदड़ वाक़े खे मोह ॾियण जे लाइ कंहिं भाउ जो वाक़ियो जेको पेश अचे थो उते पहुचनि त था, पर उन्हनि सां काफ़ी सारा जेके मसइला आहिनि उहे हिन वक़्तु बि पेश आहिनि। टी जेका गाॾी आहे फायर ब्रिगेड जी उन जा टायर ख़तमु आहिनि, उनजो इंजण बि ॿुधायो वञे पियो ख़तमु आहे, उहा मुकमल तौर ते गाॾी जेका आहे उहा ख़राबु थी चुकी आहे। ॿ म्यूनसिपल कारपोरेशन जूं जेके फायर ब्रिगेड जेके गाॾियूं आहिनि पूरे ज़िले में जेके आहिनि उहे हलनि थियूं, जंहिंजे करे अगरि हिकु ई ॾींहं में जे बाहि जा वाक़िया वधी था वञनि त अमलो जेको आहे उहो परेशान थी थो वञे, उन्हनि जो मोह ॾियणु जेको आहे उहो नाकाफ़ी बणिजी थो वञे। जेके ॿ हलंदड़ जेके गाॾियूं ॿुधाइण पिया वञनि त टायर पाइप उहे बि ख़तमु आहिनि, जॾहिं त जेको आहे अगरि को वाक़ियो जेको CNG पंप ते या पेट्रोल ते को बाहि जो वाक़ियो अलाह न करे पेश थी वञे त उन्हनि जे लाइ हुननि वटि फार्म जेके जेको केमिकल आहे बाहि उजाइण वारो उहो बि कोन्हे। उन्हनि जो इहो चवणु आहे त अगरि अहिड़ो को वाक़ियो पेश अची वियो त असां इन बाहि खे विसाइण में जेको आहे सो का बि मदद नथा करे सघूं। जॾहिं त उन्हनि जो इहो बि चवणु आहे त फायर ब्रिगेड जूं गाॾियूं जेको आहे 6 खां 7 हुजणु खपनि, पर असां वटि 3 गाॾियूं जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, हिकिड़ी उन मां ख़राबु आहे, 2 हलंदड़ आहिनि। अहिड़े तरीक़े सां जेको हुननि जो जेको अमलो आहे उहो बि घटि आहे ऐं उन खां गॾोगॾु जेका बिल्डिंग आहे मुकमल तौरु जेके 24 कलाक जो जेको स्टाफ रहे थो उन बिल्डिंग जे अंदरि, उन्हनि जे लाइ बि ख़तरे जो वॾो जेको आहे उहो सबबु बणी सघे। छाजे करे उनजा चापुड़ आए ॾींहुं जेको आहे बिल्डिंग जा जेका किरनि था, इन जे करे जो अमलो जेको आहे उहो असांखे अहिड़ी परेशानी जो जेको आहे उहो इज़हार कंदे नज़र आया। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहरनि पारां इहो मुतालबो कयो वियो आहे त मीरपुर ख़ास म्यूनसिपल कारपोरेशन जी जेका फायर ब्रिगेड जूं जेके गाॾियूं आहिनि उन्हनि जो बहितर करायो वञे, गाॾियुनि जी तादाद जेका आहे उहा वधाई वञे त जीअं कंहिं अणवणंदड़ वाक़े खे मोह ॾियण जे लाइ को किरदारु अदा करे सघे। इन सां गॾोगॾु फायर ब्रिगेड अमले जो इहो बि चवणु आहे त शहर जे अंदरि जेका पाणी जी सप्लाई आहे उहा बि हिन फायर ब्रिगेड जी गाॾियुनि सां कई थी वञे ऐं जेका पाणी जी जेका टैंकी आहे पाणी जे सप्लाई जे लाइ उहा बि जेका हिननि वटि न आहे। इन जे करे जेको आहे सो फायर ब्रिगेड जी 2 गाॾियुनि ते जेको लोड आहे उहो वधी थो वञे।